नवाज न्यूज़ में भलीकार आवां संझा सैयद आया बिशारत सुमरो नज़र विझंदासीं ख़ासि ख़बरुनि ते। चौहत्तर सालनि में एस्टेब्लिशमेंट कंहिंखे एतिरो सपोर्ट न कयो जेतिरो मौजूदा हुकूमत खे कयो आहे। असां मज़ाहिमत या मुफ़ाहिमत न रुगो शफ़ाफ़ चूंडूं चाहियूं था। नंढनि सूबनि जी तरक़ी ताईं मुल्क तरक़ी न कंदो। ग्रीन लाइन नून लीग जी हुकूमत जो मनसूबो हो जेको असां सिंध जे अवाम खे तोहफ़ो ॾिनो। मौजूदा हुकूमत नालाइक़ ऐं नाअहिल आहे। ही चोर दरवाज़े खां आया आहिनि। मुस्लिम लीग नून जे सदर शहबाज़ शरीफ़ जूं कराची में क़ाइदे आज़म जे मज़ार ते हाज़िरी खां पोइ मीडिया सां ॻाल्हियूं। वॾे वज़ीर शामिल कुरैशी चयो आहे त पीडीएम जे जलसे सां हुकूमत खे का बि परेशानी न आहे। ऑपोज़िशन जा जलसा रुगो कोरोना पखेड़ण जो सबबु बणिजी रहिया आहिनि। जेके माण्हू इस्तीफ़ाऊं ॾियण जूं ॻाल्हियूं करे रहिया हुआ उहे अॼु किथे आहिनि। कंहिं जे जलसनि सां तहरीक इंसाफ़ जी हुकूमत ते को बि असरु न पवंदो। हुकूमत पंहिंजा 5 साल पूरा कंदो। वफ़ाक़ी वज़ीर फवाद चौधरी चयो आहे त कराची में पीडीएम जो जलसो तहरीक इंसाफ़ ख़िलाफ़ न पर पीपल्स पार्टी ख़िलाफ़ हो। मौलाना फज़ल रहमान में सियासत जी न पर शरारत करण जी सलाहियत आहे। पाकिस्तान में कोरोना वायरस वधीक 66 मरीज़नि खां हयातियूं खसे वरितियूं। 3800 नवां केस रिपोर्ट। 24 कलाकनि दौरान कोरोना जी हकारी केसिस जी शरीयत 6.75% रही। सिंध में कोरोना वायरस सबब 16 जुलाई खां बंद पियल तालीमी इदारा अॼु खां खुली विया। कराची, हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बेनज़ीराबाद, सखर ऐं लाड़काने डिवीज़न जे नंढनि वॾनि शहरनि में स्कूल खुलण खां पोइ शागिर्दनि ऐं वालिदैन में ख़ुशी जी लहर छाइंजी वई। स्कूलनि जे अमले जी मुकमल वैक्सीनेशन ऐं 50% शागिर्दनि जी हाज़िरी सां SOPs तहत तालीमी अमल शुरू कयो वियो। मौसमियात खाते सिंध में सुभाणे खां 3 सितंबर ताईं बरसात जी कथीकत ज़ाहिर करे छॾी। सुभाणे खां थरपारकर, उमरकोट ऐं सांगड़ ज़िलनि में बरसात पइजी सघे थी। कराची में 1 सितंबर खां तेज़ बरसात जी अॻु थी। पीडीएम में लाॻापियल खातनि खे नोटिफिकेशन जारी करे आगाह कयो। दादू सिविल अस्पताल में 58 लाख रुपयनि जे पेट्रोल में हड़बड़ वारे मामले जी जांच लाइ डीजी हेल्थ 3 रुकनी जांच कमेटी जोड़े वरिती। डायरेक्टर हेल्थ हैदराबाद, DHO दादू ऐं MS नुशर फिरोज़ कमेटी जा मेंबर हूंदा। कमेटी खे 5 ॾींहनि अंदरि जांच मुकमल करे रिपोर्ट ॾियण जी हिदायत। सिंध हाई कोर्ट हैदराबाद बेंच पोरियत फारूक शोरो क़त्ल केस में 4 जवाबदारनि जी ज़मानत में 10 ॾींहनि जी वाध करे छॾी। 4 जवाबदार सैयद फरमान अली शाह, सैयद शाह मोहम्मद शाह, शिराज शाह ऐं रिज़वान अली अदालत में पेश थिया। रतुदेरो ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में HIV मर्ज़ ते ज़ाब्तो न आयो। ॻोठ वली मोहम्मद सासूली वासी नींगर HIV बिघे फ़ौत। रतुदेरो में 3 सालनि दौरान HIV बिघे फ़ौतुनि जो अंग 57 थी वियो। बलोचिस्तान जे शहर पंजगोर में अणॼातल हथियारबंदनि हथां पुलिस एहलकार शहीद। हथियारबंदनि गोलियूं हणी पुलिस एहलकार आफ़ताब बलोच खे शहीद करे छॾियो। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ पुलिस इलाइक़े खे करो चाढ़े छॾियो। कराची लियाकताबाद वारे इलाइक़े में फुर दौरान मुज़ाहिमत हथियारबंदनि जी फायरिंग। रेंजर्स एहलकार शहीद। पुलिस मूजिब शहीद एहलकार इरफान सिद्दीक दोस्त सां गॾिजी वञी रहियो हो त फुर दौरान एहलकार वटि हथियार ॾिसी फौरन फायरिंग कई। सिंध में घरू अणबण तां देर हथां ज़ख़्मी थियल औरत ज़ख़्मनि जा सूर न सहंदे हैदराबाद जे अस्पताल में फ़ौत थी वई। 1 हफ़्तो अॻु वॾे भाउ तां हमले में नंढो भाउ ज़ुल्फ़कार कोसो ऐं संदसि घरवारी आयशा कोसो ज़ख़्मी थिया हुआ। आयशा अस्पताल में ज़ख़्मनि जा सूर न सहंदे दम ॾिनो। लखी गुलाम शाह भरसा जहान खान रोड ते सिमशाकपट मोटरसाइकिल ऐं कार में टक्कर।
हिकु ॼणो फौत थी वियो। फौती जी सुञाणप चकवासी बागड़ी तौर थी आहे। घड़ी बरसां ॻोठ दीनगढ़ में नींगर वाह में बुढ़ी फौत थी वियो। फौती नींगर साबिर हुसैन विजलो जो लाश घर पहुचण ते कोहराम अची वियो।